माफिया खे अचनि न ॾींदासीं। हे लैंड माफिया सां मिली जुली करे हिते सब्ज़ी मंडी था ठाहिनि, स्कूल था ठाहिनि, मुक़ाम था ठाहिनि। मुक़ाम ठहंदा ज़रूरु ठहंदा, पर इन्हनि जा ठहंदा जेके हिते अची असांजा नाजाइज़ था कनि पिया। असां पंहिंजी ज़मीन कंहिंखे बि ॾियणु न ॾींदासीं। शौक़ु अथनि असांखे असांजो मुआवज़ो ॾियनि, असां को ख़रीद कनि ज़मीन। असां हिननि खे ज़मीन ॾींदासीं जॾहिं असांखे मुआवज़ो ॾींदा, न त असांजी जंग हिननि सां हलंदी रहंदी। हिकु हंधो हे असांखे बंदि कंदा, असां ॿिए हंधि वेंदासीं, ॿिए हंधो बंदि कंदा, टे हंधो वेंदासीं। हे कॾहिं बि असांजी आवाज़ खे हेठि न विहारे सघंदा। कल्ह DCA खे दरख़्वास्त ॾिनी आहे त चए थो त न त हीअ सरकारी ज़मीन आहे, उहा दरख़्वास्त हीअ असां सां गॾु आहे, हीअ तव्हांजी दरख़्वास्त असां न वठंदासीं। छाजे करे सरकारी आहे? वरी चए थो तव्हांजा कोर्ट में केस था हलनि। जॾहिं असांजा कोर्ट में केस था हलनि पिया त तव्हां कीअं था अलाट कयो? तव्हांखे कंहिं इहो हक़ ॾिनो आहे त तव्हां अलाट कयो? तव्हां असांखे मुआवज़ो ॾियो, पोइ तव्हां जंहिंखे वणेव तंहिंखे ॾियो। ईअं असां कॾहिं बि न ॾियणु ॾींदासीं। तव्हां चोर आहियो, चोर आहियो। तव्हां झंडियूं हणी पटे था वञो, तव्हां बि उते जेको आहे कस माप कयो न, चोरीअ मापूं था करे वञो। कॾहिं इक़बाल तुनियो थो अचे, कॾहिं हमीदुल्लाह रिद थो अचे, कॾहिं फलाणो थो अचे, कॾहिं केरु थो अचे, कॾहिं केरु थो अचे। हाणे वरी जेको चनो DC आयो आहे, ईअं कॾहिं बि थियणु कोन ॾींदासीं। केरु DC हुजे, मुख़्तियारकार हुजे, कमिश्नर हुजे, असां पंहिंजो हक़ कंहिंखे बि न ॾींदासीं। कहिड़ो बि बाला ज़ोर वारो हुजे, सियासतदान हुजे, जेके शौक़ु आहे अचे असां को ख़रीद करे असां ॾींदासीं। असां बेवा औरतूं आहियूं इनजे करे। हिते करप्ट माण्हुनि जो राज थो हले, करप्ट माण्हुनि जी इज़त आहे। छो यतीमनि जो हक़ु खाधो वञे, जेका बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। ऐं इहा असां नाइंसाफ़ी कॾहिं बि करणु न ॾींदासीं। असांजो हक़ु असांखे ॾिनो वञे, असांजो इंसाफ़ कयो वञे। असां सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, चीफ जस्टिस और जेको आहे सो आर्मी जे कमांडर खे सभिनी खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असां बेवाउनि जो हक़ु कयूं वञे। ऐं असां उन्हनि सभिनी खे था चऊं जेके जेके असांजी ॾिसंदा, आवाज़ असांजो उथारींदा, असां उनजो शुक्रगुज़ार रहंदासीं। असां मीडिया वारे भाइरनि जो बि शुक्रगुज़ार रहंदासीं जो असांजी आवाज़ उथारंदा ऐं असां बेवाउनि सां इंसाफ़ जी हक़ में अॻिते हलण क़दम ब क़दम हलनि था पिया। उन्हनि जी बि असां सां महिरबानी आहे। ऐं महिरबानी करे जेके बि आहिनि, जेके बि ना हक़ जे ख़िलाफ़ आहिनि ऐं जेके हक़ में आहिनि, उहे असांजी मदद कनि। घणा एकड़ ज़मीन आहे? 76 एकड़ ज़मीन आहे, 3 गुंठा। 76 एकड़ 3 गुंठा, 152 जरेब 3 गुंठा। सॼी तव्हांजे नाले ते? सॼी मुंहिंजे सहुरे जे ऐं उन ॿिनि भेनरुनि जे नाले ते आहे। जंहिंमें भेनरूं वफ़ात करे वयूं, हिकिड़ी भेण जी औलाद आहे, जंहिंमें हिनजी धीअ बि आई आहे, उनजी मुंहिंजी ॾेराणी बि आहे, हूअ नुंहुं अथसि, हीअ मुंहिंजी नुंहुं आहे। ऐं हिकिड़ी भेण जी शादी थियल न हुई, जेका असांजी ज़मीन असांजे नाले ते आहे। जॾहिं असांजा खाता क्लियर आहिनि, असां इमदाद लाइ उनड़े जी हुजे, पोइ ॿिए कंहिंखे सेल करे ॾियां, पोइ सरकारी ज़मीन न हुई। अच्छा, असांजी हक़ु असांजो खाधो थो वञे पियो, एॾो ना हक़। छा सीट ते वेहण जो नाजाइज़ फ़ाइदो वठे? सीट सदाईं क़ाइमु न रहंदी आहे, सीट हिकु ॾींहुं वञणी आहे। पोइ छा थींदो? अलाह जा ॾाढो कड़ा जवाब ॾे थींदा। अलाह जा ॾाढो बि हिननि खे जवाबु ॾियणो आहे। हिन महिल पैसो ठाहे था वठनि, असांजा हक़ था खाइनि पिया। सीट ते कॾहिं बि क़ाइमु न हूंदा। सीट ते हिकिड़ो ईंदो, ॿियो वेंदो। केतिरा ई टीपू आयो, ॿिया आया, टियां आया, सभु उहे वेठा। उन्हनि सभिनी असांजी ज़मीन मां खाधो। हाणे चने जो वारो, हाणे चनो खाईंदो। असां घणनि ॾे जेको आहे त TCS करे डॉक्यूमेंट्स पहुचाया आहिनि, जेसि ताईं असां हली था। छो जो असां औरतूं आहियूं, असां बेवा आहियूं। जेसि ताईं असांजो वस हले थो, असां ओसि ताईं वञी था सघूं पिया। असां TCS कया आहिनि, पर असांखे का वोट न मिलिया। असां बिलावल ज़रदारीअ खे बि कई दफ़ा TCS करे मोकिलिया आहिनि, फरियाल टालपुर ने बि कया आहिनि, पर असांजी सिंध जो बिलावल ज़रदारी थी करे वो हमारे साथ इंसाफ़